तकड़ा फैसला या जज़्बाती फैसला तव्हां कई माण्हू ॾिठा हूंदा जेके तकड़ में वॾा वॾा फैसला करे छॾंदा आहिनि ऐं जज़्बाती फैसला करे छॾंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे पछताइणो पवंदो आहे। जज़्बाती फैसला बसि ख़बर ई न पवंदी, बैग तयारु वञा थो, हिन शहर थो वञा, होॾे थो वञा, भई कल्ह ताईं प्रोग्राम ईंदो, हुन मोकल वरिती आहे ऑफिस मां, न छा थियो आहे, जज़्बाती फैसला। बाज़ारि वेंदा, कोई प्लानिंग ई न हूंदी, हेॾी शॉपिंग करे ईंदा, अड़े हे त महीने जो पूरो ख़र्च ई मां हिन में लॻाए छॾियो। ऐं उन्हनि खे ॿियनि ॻाल्हियुनि में बि तकड़ हूंदी आहे। कॾहिं कॾहिं ॾिसंदा हुओ जहाज़ ते तव्हां सफ़रु कंदा हुओ, कुझु माण्हू त जीअं जहाज़ स्टॉप करण वारो अञा हूंदो ई न आहे, अॻु में उथी बीहंदा तकड़ में ऐं जेको बैगियूं लाहिणु शुरू कंदा ऐं जहाज़ खे बीहण में लॻनि था पिया 10 मिंट लॻंदा, उहे विच गलीअ में बीठा हूंदा 10 मिंट, तकड़ हूंदी, हरू भरू जी तकड़। ऐं उन माण्हुनि खे ॾिठो आहे त जॾहिं कॾहिं उहे माण्हू अहिड़ा हूंदा ॻाल्हाईंदा जेकॾहिं त विच में को ॻाल्हाए थो, विच में तकड़ में उनखे पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदा, उनखे मतिलबु रोकणु न ईंदो पाण खे। हाणे इहो छो आहे? कुझु त अहिड़ियूं बीमारियूं बि थींदियूं आहिनि, जंहिंखे असां हिकिड़ी बीमारी हूंदी आहे ADHD, अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी डिसऑर्डर, जंहिंमें ॿियूं बि अलामतियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी इहा बि हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इम्पल्सिविटी। माण्हू इम्पल्सिव फ़ैसिला कंदो आहे, यानी सोचण खां बग़ैर त अॻिते छा थींदो, इन जा कॉन्सिक्वेंस छा थींदा, नताइज छा निकिरंदा, ईअं तकड़ में जज़्बाती फ़ैसिला करे छॾंदा ऐं नतीजतन उहे वॾे वॾे मसइलनि में अची वेंदा आहिनि। जहिड़ो कि उहे कॾहिं कॾहिं तकड़ में जीअं ड्राइविंग कनि था, रैश ड्राइविंग कंदा, फास्ट ड्राइविंग कंदा, हुन खां निकिरंदा, कॾहिं एक्सीडेंट थींदा उन्हनि जा। ॿिया उन जा मिसाल इहे आहिनि, बिज़नेस डिसीशन कंदा, जल्दबाज़ी में हीउ बिज़नेस शुरू करिणो आहे, प्लानिंग शुरू करे छॾंदा, दुकानु ख़रीद करे छॾंदा, पोइ ख़बर पई मूंखे तजुर्बो ई न आहे हिन शइ जो, हाणे पैसा ब्लॉक थिया मुंहिंजा, जाइ वठी छॾी, पैसा पोइ हिते आहिनि ई कोन, हाणे कीअं पूरा कंदुसि पैसा। या जज़्बात में कंहिंसां ॻाल्हाईंदा त एतिरो ग़लति ॻाल्हाए वेंदा, ब्रेक न हूंदी, बग़ैर ब्रेक जे ॻाल्हाईंदा, इहो ख़बर न हूंदी त इन जा तालुकातनि ते छा असरु पवंदा। हाली त चई ॾींदा हुनखे, ऐं के चवंदा आहिनि भई मूंखे जेको हूंदो मां चई छॾींदो आहियां। भई चई त छॾींदो आहियां, ॿिए ते जेको असरु पए थो उहो त ज़िंदगी पूरी थींदी, पोइ त लोड़णो तोखे पवंदो, बर्दाश्त तोखे करिणो पवंदो। त इहे जेके हूंदो आहे इनखे इम्पल्सिविटी चइबो आहे। हिकिड़ो सबबु त इहो ॿुधायो किन माण्हुनि में ADHD या अटेंशन डेफिसिट हाइपर एक्टिविटी करे हूंदी आहे। ॿियो किन में ॼमंदे इहो ट्रेट हूंदो आहे, माना ॼमंदे ई हिकिड़ा जीन्स में ई उनखे हूंदा आहिनि। कुझु माण्हू इम्पल्सिव हूंदा आहिनि। इम्पल्सिविटी थोरी घणी सभिनी में हूंदी आहे ऐं इहा एज सां मैच्योर थींदी आहे। असांजे ब्रेन जा कुझु हिस्सा आहे, हिकिड़ो हिसो आहे प्री फ्रंटल कार्टेक्स, को अॻियो हिसो, हिते जेको ब्रेन जो हिसो आहे इहो, ऐं उनखां पोइ ॿिया जेके हिसा हूंदा आहिनि सब थैलेमिक न्यूक्लियाई हूंदा आहिनि। उहे जेको आहे साइंस ॾिठो आहे, उहे असांखे जजमेंट वठण में ऐं डिले करण में डिसीशन में हेल्प कंदा आहिनि। त डिसीशन डिले करे वठूं, आराम सां डिसीशन कयूं ऐं उन जा फ़ाइदा नुक़सान सोचूं, उनखां पोइ डिसीशन वठूं। त ॾिठो वियो आहे साइंस में त उहे जेके पार्ट आहिनि ब्रेन जा, इहे आस्ते आस्ते उमिरि सां मैच्योर थींदा आहिनि। जंहिंजे करे अगरि उहे 16 सालनि जो ॿारु हूंदो त उनजो उहे मैच्योर न हूंदा, पोइ जेके फ़ैसिला कंदो त उहे जल्दबाज़ी वारा फ़ैसिला हूंदा, उहे जज़्बाती फ़ैसिला हूंदा। उन्हनि में अॻिते हली पछताव करे सघनि था। ॾिठो आहे कॾहिं कॾहिं उहे फ़ैसिलो कंदा त भई मां प्यारु थियो मुंहिंजो हिन सां, बसि उमिरि 15 साल आहे, बसि चवंदा भॼी था हलूं पिया, पर हुनजो ब्रेन ई मैच्योर न हूंदो आहे, इहो जज़्बाती फ़ैसिलो हूंदो आहे। ऐं इन करे ॾिठो आहे वोट बि तव्हां जेको आहे 18 सालनि खां 21 सालनि खां घटि वोट नथा ॾेई सघो। इन करे नथा ॾेई सघो छो त तव्हांजो उन यंग एज में ब्रेन ई उहो डेवलप न थियलु हूंदो आहे, जेको मैच्योर न थियलु हूंदो आहे, प्री फ्रंटल कार्टेक्स, जेको तव्हांखे सही फ़ैसिला जजमेंट करण में हेल्प करे। ऐं साइंस ॾिठो आहे एज सां उहो मैच्योर थींदो आहे। 22 सालनि ताईं, 23 सालनि ताईं, किन जा अञा वॾी एज में उहे नवां साइनेप्टिक कनेक्शन्स थींदा आहिनि ब्रेन में, साइनेप्टिक प्लास्टिसिटी चवंदा आहियूं। उनखां पोइ ॾिठो वियो आहे त जेको प्री फ्रंटल कार्टेक्स ऐं सब थैलेमिक न्यूक्लियाई जेके मूं ॿुधाया, जेके असांखे डिले कंदा आहिनि कंहिं बि फ़ैसिले वठण लाइ ऐं फ़ैसिलो सही वठण में असांजी हेल्प कंदा आहिनि, उहो ॾिठो वियो आहे जॾहिं असां ब्रेन असांजो इमोशनल हूंदा, जॾहिं जज़्बात में हूंदा आहियूं, को बि जज़्बात हुजे, जीअं मिसाल जज़्बात असांखे लव जी जज़्बात आहे, कंहिंसां रिश्तो मिलियासीं पहिरियों दफ़ो, उन वक़्तु उहे फ़ैसिला ग़लति साबित थींदा, छो त उहो ब्रेन जेको आहे जज़्बात में उहो पार्ट अञा घटि कमु कंदो आहे। तंहिंजे करे इमोशनल ब्रेन हूंदो आहे, चवंदा आहियूं त भई थधो थी
आराम सां कुझु ॾींहं ॾे पाण खे जज़्बात में फ़ैसिला कंदव त ग़लति फ़ैसिला त जॾहिं असांखे इहो महसूसु थिए त भई मां जज़्बाती फ़ैसिला थो वठां ऐं ॿिया बि ॿुधाईंदा घरवारा ॿुधाईंदा आहिनि दोस्त ॿुधाईंदा आहिनि यार तुंहिंजी जज़्बाती फ़ैसिला आहिनि ऐं माण्हू खे ॾिसे थो इहो मूं में प्रॉब्लम आहे मूंखे मसइला थियनि था इन जे करे त पोइ पहिरियों आहे त आइडेंटिफाए कजे त इहो मूंसां मसइलो आहे जॾहिं मसइलो आहे त उनखे ठीकु करण लाइ कोशिशि कजे उहा ईअं कोशिशि थींदी हिकु त जेको आहे पेपर ते लिखिजे त मां जज़्बाती फ़ैसिला कहिड़नि ज़िंदगीअ जे मसइलनि में कयां थो छा मां शॉपिंग में जज़्बाती फ़ैसिला थो कयां छा खाइण में जज़्बाती फ़ैसिला थो कयां त माना ईअं बसि सभु खाई थो वञा पोइ जेको आहे पछतायां थो या मां जेको आहे पैसा वधीक थो ख़र्चु कयां उन में जज़्बाती फ़ैसिला थो कयां या ॻाल्हाइण में जज़्बाती फ़ैसिला आहिनि मां बग़ैर ब्रेक जे ॻाल्हायां थो अहिड़ा लफ़्ज़ चई थो विझां उन खां पोइ जेको आहे अगरि मां पंहिंजे भाउ सां ॻाल्हायां भेण सां ॻाल्हायां दोस्त सां ॻाल्हायां जज़्बात में कुझु गुथा लफ़्ज़ ॻाल्हायां सॼी ज़िंदगी मूंखे पोइ लोड़णो पवंदो त हिकु त आइडेंटिफाए कजे मुंहिंजा इहे जेके जज़्बाती फ़ैसिला कहिड़े मसइलनि में मां कयां थो पोइ उन मुताबिक़ कमु कंदो उन मुताबिक़ कीअं थींदो फॉर एग्ज़ाम्पल मिसाल जे तौर ते ईअं ॾिसिजे अगरि हिकु माण्हू खे जज़्बाती फ़ैसिला करे थो पियो खाइण में करे थो पियो चवंदो मूंखे मां शाम जो घरु वञां थो बसि चिप्स जो पैकेट ॾिसां थो हे ॾिसां थो जाम थो खावां भई पहिरीं ॻाल्हि त ट्रिगर्स खे अवॉइड करे किचन मां या उन मां उहे शयूं खणी हेठि रखी छॾे या ॿिए कमरे में रखी छॾे त जल्दी में माण्हू पहुचे न उन ते अगरि शॉपिंग में मसइला थियनि था उनखे त मां वञां थो ॿाहिरि शॉपिंग घणी थो करे अचां ख़बर आहे मूंसां मसइलो आहे जॾहिं बि शॉपिंग लाइ ॿाहिरि वञे पैसा मुनासिबु खणी वञे भई मूंखे वधि में वधि 2000 3000 जेब में खणी वञिणा आहिनि या क्रेडिट कार्ड न खणी वञिणो आहे छो त वेंदुसि त मां जॾहिं शुरू कंदुसि काई शइ वणंदी त मां हुते ख़र्चु करे ईंदुसि पोइ घर अची पछताईंदुसि उनखां अलावा हिकिड़ो आहे पास बटण पास माना रोकणु या स्टॉप बटण हिते तव्हां ॾिठो हूंदो रोडनि ते लिखियलु हूंदो आहे स्टॉप उते माना तव्हां गाॾी बीहारणी आहे पोइ हलणो आहे त जॾहिं बि इहो ॾिसो था को फ़ैसिलो हाणे करिणो आहे मूंखे सोचे थो त हा मां जज़्बाती फ़ैसिला कंदो आहियां मूं में आहे मसइलो इहो त पहिरियों ज़हन में इमेजिन करे त स्टॉप बटण त मूंखे हाणे स्टॉप करिणो आहे हिते इहो फ़ैसिलो न आहे करिणो हाली मां हिन फ़ैसिले ते सुम्हंदुसि माना ईअं त इहो फ़ैसिलो मां अॼु न कंदुसि मां हिन में महीनो वठंदुसि 15 ॾींहं वठंदुसि मां नोट थो करे छॾियां मां सोचींदुसि हुन जा फ़ाइदा छा आहिनि नुक़सान छा आहिनि पने ते लिखंदो उनखां पोइ फ़ैसिलो करे मसइलनि मूंखे कार वठणी आहे ठीकु आहे इहो फ़ैसिलो करिणो आहे मां जज़्बाती फ़ैसिला कंदो आहियां मां लिखां त कार वठण लाइ मूंखे पैसा आहिनि हिन वक़्तु मूंखे कार वठण जी ज़रूरत आहे फ़ाइदा नुक़सान छा आहिनि अगरि माण्हू खे लॻे थो त मां तकड़ि में फ़ैसिला कंदो आहियां त इहो बि को बुरी ॻाल्हि न आहे पंहिंजे दोस्त खां पुछे भाउ खां पुछे भेण खां पुछे ज़ाल खां पुछे त भई हे मां कयां थो फ़ैसिलो उहे बि हुनखे सलाह ॾींदा त भई हिन जा त हे नुक़सान आहिनि तूं छो थो करें जल्दी फ़ैसिलो त उहो पोइ इम्पल्सिव फ़ैसिलो जज़्बाती फ़ैसिलो न कंदो माण्हू असां चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं उन फ़ैसिले खे फास्ट फॉरवर्ड करे ॾिसो जीअं मूवी फास्ट फॉरवर्ड कबी आहे त अॻिते छा थींदो सोचियो पाण खे अॻिते कीअं थींदो मां इहो फ़ैसिलो वठां हुन जा अॻिते छा असर पवंदा पोइ डिसीशन वठो को बि मिसाल महफ़िल में वेठो आहे ॻाल्हाए थो कंहिंसां उते जज़्बात में हाणे मसइलो थिए थो ख़बर आहे जज़्बात में मूंखां वेही वेंदा आहिनि लफ़्ज़ पोइ तंहिं करे या त उते चए ठीकु आहे मां थोरी देरि ॿाहिरों थी थो अचां पियो पाण खे स्टॉप ज़हन में चए स्टॉप मूंखे स्टॉप करिणो आहे पास करण सां स्टॉप करण सां आस्ते आस्ते माण्हू चवंदो त ठीकु आहे मां रोकियां पाण खे ऐं साइंस ॾिठो आहे अगरि माण्हू ईअं मुसलसिल कोशिशूं कंदो न त सॼी उमिरि कोशिशूं न करणियूं पवंदियूं हुनखे पोइ ब्रेन में नवां कनेक्शन्स नवां राउट्स ठही वेंदा आस्ते आस्ते माण्हू जो कंट्रोल वधंदो वेंदो आहे पोइ त जीअं मां पहिरियों ॿुधायो कुझु माण्हुनि में जज़्बाती फ़ैसिला करणु इहो हेरिडिटरी हूंदो आहे मौरूसी हूंदो आहे नंढे हूंदे खां कुझु माण्हुनि में घणो हूंदो आहे अॻिते हली कुझु घटिजी वेंदो आहे उमिरि सां बि कुझु फ़र्क़ु अची वेंदो आहे पर उनखां अलावा कुझु माण्हू कंट्रोल न करे सघंदा आहिनि त इहे कोशिशूं करियूं जीअं चयो त स्टॉप बटण हणिणो आहे स्लीप ऑन योर डिसीशन पंहिंजे डिसीशन ते सुम्हो ऐं टाइम ॾियो उनखे डिसीशन खे फ़ैसिले खे उनखां अलावा उन फ़ैसिले जा जेके आहिनि फास्ट फॉरवर्ड करे ॾिसो त उन नताइज जा छा असरु थींदा तव्हां ते छा असरु थींदो जॉब ते छा असरु थींदो घर वारनि ते छा असरु थींदो रिलेशनशिप ते छा असरु पवंदो इहो सभु सोचे करे उनखां पोइ टाइम ॾेई उहो माण्हू डिसीशन करे त उहे फ़ैसिला सही करे सघंदो ऐं पछताव न कंदो उन ते हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो घणे घणा शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी तव्हांजी